नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ को आगाह कंदा हलूं। भिट शाह भरिसां तहरीक इंसाफ़ जो तालके मटियारी जो सदर मोहम्मद इस्माइल सुमरो 200 साथियुनि समेत नवाज़ लीग में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। उन ई हवाले सां भिट शाह जो न्यूज़ लाइन जो रिपोर्टर लाइन ते मौजूद आहे। जी रजब, तफ़सील खां आगाह कजो। जी बिल्कुल, भिट शाह भरिसां तहरीक इंसाफ़ जो अॻवान 200 साथियुनि समेत नवाज़ लीग में शामिल थी वियो आहे। ॻोठ अगम वसाण में नवाज़ लीग अॻवान सैयद शाह ज़मा शाह जे मान में ॾिनल आजाणे जे मौक़े ते तहरीक इंसाफ़ तालके मटियारी जो सदर मोहम्मद इस्माइल सुमरो पंहिंजे 200 साथियुनि समेत पीटीआई खे अलविदा चई नवाज़ लीग में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। नवाज़ लीग में शमूलियत अख़्तियार कंदड़ मोहम्मद इस्माइल सुमरो जो चवणु हो त जमहूरियत खे बचाइण लाइ नवाज़ शरीफ़, मियां शहबाज शरीफ़, सैयद शाह मोहम्मद शाह ऐं सैयद शाह ज़मा शाह जी क़यादत ते इतमाद जो इज़हार कंदे मुस्लिम लीग नवाज़ में शमूलियत जो फ़ैसिलो कयो आहे। पार्टी खे मटियारी ज़िले अंदरि मुनज़्ज़म ऐं मज़बूत कंदासीं। उन मौक़े ते आजियाणे खे ख़िताब कंदे मुस्लिम लीग नवाज़ जे मरकज़ी अॻवान सैयद शाह ज़मा शाह जो चवणु हो त फ़क़ीर मोहम्मद इस्माइल सुमरो सां असांजा पुराणा तालुकात आहिनि। खेसि मुस्लिम लीग नवाज़ में शमूलियत ते भलीकार चऊं था। वरी महिरबानी रजब बोज़दार तफ़सील खां आगाह करण जी। Like and subscribe to our channel Newsline 1.